बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम माया माजी शेफ आबदा बलोच आई वेलकम था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। जिथे किथे भी आहियो असांजो शो ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनीनि खे भलीकार ऐं दिलि सां दुआ आहे त बिल्कुलु ठीक ठाक हुजो, खैरियत सां हुजो ऐं ईअं ई पंहिंजनि प्यारनि सां गॾु रेसिपीज़ ठाहींदा रहो ऐं सुठो वक़्तु गुज़ारींदा रहो, ईअं ई ख़ुशियुनि खे वंडींदा रहो। अॼु जी जेकॾहिं रेसिपीज़ जी ॻाल्हि कयूं त तमामु मज़ेदार आहिनि। जीअं मां हमेशह चवंदी आहियां त असांजी कोशिशि हूंदी आहे त मेन कोर्स बि हुजनि पर हाई टी जा आइटम्स बि हुजनि। त अॼु ॿई जेके असांजूं रेसिपीज़ आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदी हलंदुमि। पर उन खां अॻु में हाफ कप जेको चिकन जो कीमो आहे न, इनखे कुक थियण जे लाइ रखंदासीं। असां वटि आहे हाफ केजी चिकन जो कीमो। अच्छा, इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि त इन कीमे में असांखे कहिड़ी रेसिपी असां अॼु ठाहियूं था जंहिंमें असांखे इहो कीमो खपे थो। अच्छा, असां हिन में ऐड कयोसीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। थोरो इनखे सौटे कंदासीं त इन जो जेको कलर आहे उहो थोरो चेंज थी वञे। थोरो मां इनखे मिक्स थी कयां। अच्छा, अॼु असां तयारु कंदासीं सैंडविच केक। जेको केक त आहे पर आहे सेवरी आइटम, मतिलबु उन में असां ब्रेड सां गॾु उनखे हिकिड़ी केक जी शेप ॾींदासीं ऐं उन जी जेका फिलिंग आहे उहा थींदी चिकन जे कीमे सां गॾु ऐं बेदनि सां गॾु, वेजिटेबल्स सां गॾु, जंहिंमें असां वटि खीरा आहिनि, टमाटा आहिनि, असां वटि आइसबर्ग आहे, कैबेज आहे। इन्हनि तमामु शयुनि खे असां इस्तेमालु कंदासीं ऐं असां जेको सैंडविच केक आहे उहो रेडी कंदासीं। प्रेज़ेंटेशन इन जी तमामु ज़बरदस्त थींदी आहे। तव्हां जेकॾहिं घर में कोई हाई टी था कयो, घर में कोई बर्थडे पार्टी था कयो, उन जे लाइ बि तमामु ज़बरदस्त आहे। बेदा मां हिते बॉइल करण जे लाइ रखिया आहिनि ऐं असांजा बेदा बि ऑलमोस्ट बॉइल थी विया आहिनि। मां इन्हनि जी बाहि बि बंदि थी कयां। इन सां गॾु अॼु तयारु थींदा कीमे जा समोसा ऐं चिकन जा समोसा आहिनि। मतिलबु चिकन जो कीमो यूज़ था कयूं त उहे सावनि बसरनि सां गॾु उन्हनि जो कॉम्बिनेशन तमामु ज़बरदस्त थींदो आहे। कुझु चिकन जो कीमो असां यूज़ कंदासीं पंहिंजे सैंडविच केक जे लाइ ऐं हाफ जेको चिकन जो कीमो आहे उहो असां यूज़ कंदासीं पंहिंजे समोसनि जे लाइ। त थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु इनखे थोरो असां कुक कयोसीं ऐं हींअर मां इन्हनि में ऐड थी कयां कुझु बेसिक मसाला। उन में सभिनीनि खां पहिरियां ऐड कंदासीं लूणु ऐं कारा मिर्च। कारा मिर्च शामिल कयासीं। थोरो ऐड कंदासीं ज़ीरो। थोड़ा जेके आहिनि ॻाढ़ा मिर्च, थोड़ा सुका धाणा ऐं हींअर असां हिन में कोई ऑयल ऐड न कयो आहे। थोरो मां ऐड थी कयां हिन में पिसियल गरम मसालो ऐं थोड़ी शामिल कंदासीं हेड। अच्छा, इहे तमामु मसाला विझी करे थोरो चिकन जे कीमे खे कुक कंदासीं। अच्छा, मां हिन में थोरो पाणी ऐड थी कयां त जेके मां मसाला विधा आहिनि उहे बि थोरा कुक थी वञनि। तेसीं ताईं छा कंदासीं त जेके असांजा सावा बसर आहिनि न उन्हनि जी कटिंग था कंदा हलो। चलो, इनखे कयूं था कवर। ये अची विया असां वटि सावा बसर। अच्छा, इन जो जेको ग्रीन वारो पार्ट आहे उहो असां अलॻि सां कंदासीं ऐं हे जेको हिननि जो मथियां पार्ट आहे इनखे अलॻि सां कंदासीं, छो त हे थोरो कुक थींदो ऐं जेको हिन जो साओ पार्ट आहे उनखे कुक करण जी ज़रूरत न आहे। उहा भाप बसि काफ़ी आहे इन जे लाइ। इनखे कयूं था बारीक चॉप ऐं इहा असांजी तयारी थिए थी चिकन
समोसे जी। अच्छा, हींअर त जेके मां मसाला ऐड कया आहिनि बिल्कुलु बेसिक शामिल कया आहिनि। लूणु, मिर्च ऐं मिर्च असां कारा बि ऐड कयासीं ऐं ॻाढ़ा बि शामिल कयासीं। हींअर शामिल था कयूं। पोइ असां जेका चिकन जो कीमो आहे उनखे 2 हिस्सनि में अलॻि अलॻि कंदासीं ऐं कुझु तयारु कंदासीं सैंडविच जे लाइ ऐं कुझु असां तयारु कंदासीं जेको असांजी चिकन जो कीमो जो समोसा था ठाहियूं उनजे लाइ। चलो फ़िलहाल अञा बि थुल्हो डंठल आहे त इनखे बि थोरो कटींदा था हलूं। जेको थोड़ा हार्ड वारो आहे न साओ बसर, उनजी कटिंग कंदासीं। चलो, ये काफ़ी है। कीमे खे चेक कंदा हलूं। अच्छा, इनमें हाणे जेको हाफ कीमो आहे न उनखे अलॻि प्लेट में कढी रखंदासीं। मां ॿिन्हिनि जी जेका कुकिंग आहे उहा गॾु कईसीं ऐं हींअर कुझु एक्स्ट्रा मसाला जेके असांखे चिकन जे समोसे में ऐड करणा आहिनि उहे शामिल कंदासीं, जंहिंमें अची विया आहे सावा बसर ऐं इन्हनि जो जेको मथियों पार्ट आहे उहो मां शामिल थी कयां। थोरो इनखे कंदासीं कुक। हल्को इनमें ऑयल शामिल था कयूं, बिल्कुलु 1-2 टेबल स्पून। अच्छा, इनखे ॿीहर ढक ॾींदासीं। थोड़ा जेके बसर आहिनि न उहे सॉफ्ट थी वञनि, छो त कीमे जे समोसनि में बसरनि जो टेस्ट तमामु सुठो ईंदो आहे। जेकॾहिं कंहिं वजह जे करे तव्हां सावा बसर इस्तेमालु नथा कयो, जेकॾहिं तव्हांखे हिननि जो टेस्ट सुठो नथो लॻे त जेके नॉर्मल बसर हूंदा आहिनि उहे ऐड कयो ऐं उन सां गॾु सावा धाणा। असांखे सावनि धाणनि जी ज़रूरत न आहे, छो त मां कंप्लीट सावा बसर इस्तेमालु थी कयां। उनमें वाइट पार्ट बि आहे ऐं उनमें असां वटि ग्रीन वारो पार्ट बि आहे। अच्छा, हाणे इनमें थोड़ा इज़ाफ़ी मां ऐड कंदमि कुटियल ॻाढ़ा मिर्च, छो त मां हिन में बसर बि ऐड कया आहिनि ऐं थोड़ा चटपटा तयारु कंदासीं कीमे जा समोसा। अच्छा, हाणे जेके बसर आहिनि उहे बि थोड़ा सॉफ्ट थी विया आहिनि। चाहियो त तव्हां हिनखे ऑमलेट वारी जेका कटिंग आहे उहा बि करे सघो था ऐं हाणे जेको हिन जो ग्रीन वारो पार्ट आहे उनजी बि कटिंग कंदा था हलो। थोड़ो बसि मां हिन में ऐड कंदमि कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं इहे जेको असांजो मसालो आहे इहो तयारु थी वेंदो। तमामु थोड़े ऑयल में तयारु कजो, छो त यकीनन जेके समोसा आहिनि उहे डीप फ्राई थींदा त तव्हांजी जेका फिलिंग आहे उहा ऑयली न थियणु खपे। ऐं ईअं बि करे था सघो त तव्हां 1-2 टेबल स्पून पाणीअ में इनखे तयारु कयो ऐं ऑयल बिल्कुलु बि इन में शामिल न कयो। इनखे मां ढक थी ॾियां ऐं इनजी जेका बाहि आहे उनखे बि कंदासीं बंदि। बसरनि जी जेका कटिंग आहे उन्हनि खे कंप्लीट कंदा था हलो। पोइ तव्हांखे फोल्डिंग सेखारींदासीं समोसनि जी ऐं समोसनि खे कंदासीं फ्राई। नंढड़ी मां वटि हिकिड़ी साहीअ जो टाइम थी वियो आहे, तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो। असां सां गॾु ई रहिजो, ॾिसंदा रहो आवाज़ किचन।
वेलकम बैक। वापस अची विया आहियो हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ऐं अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया कीमे जा समोसा ऐं सैंडविच केक। तमामु ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि। मां तव्हांखे रीकैप बि ॾींदी हलां त हींअर असां हाफ kg असां वटि हुयो चिकन जो कीमो, जंहिंखे थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐड कयोसीं, थोरो ज़ीरो, कारा मिर्च ऐं ॻाढ़ा मिर्च ऐड कयासीं, थोड़ी शामिल कईसीं हेड, थोड़ा सुका धाणा ऐं तमामु मसाले सां गॾु जेको कीमो आहे उनजो पंहिंजो पाणी ड्राई थियण ताईं उनखे कुक कयोसीं। उनखां पोइ ते हाफ जेका कीमे जी मिक़दार आहे उनखे मां साइड ते कयो ऐं बाक़ी कीमे में ऐड कयोसीं हिकिड़ी प्याली सावन बसरनि जी। उहे कुक कयासीं, उहे बि थोड़ा हाणे सॉफ्ट थी विया आहिनि त मां इन में शामिल कंदमि इहे असांजा सावा बसर। गरम गरम मसाले में ऐड कयो त बसि इहा जेका भाप आहे बसि इहा काफ़ी आहे इन्हनि जे लाइ। ऐं थोड़ा इन में ऐड कंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च। थोरो सुठो इनखे ॾींदासीं मिक्स। ऐं असांजो कीमे जे समोसे जी जेका फिलिंग आहे न उहा असांजी थी वई आहे तयार। अच्छा, कीमे जा समोसा ख़ूब सुठे तरीक़े सां उन्हनि जी भराई थींदी न त पोइ उन्हनि जी शेप बि सुठी ईंदी आहे। चलो, हे असांजी बिल्कुलु रेडी थी वई आहे। इनखे हिकु दफ़ो ॿीहर कवर करे था रखो। अच्छा, हाणे तयार कंदासीं लेयरिंग। जेको असांजो सैंडविच थो ठहे उन जे लाइ हिकिड़ी लेयरिंग असांजी अची वेंदी चिकन जे कीमे जी, ऐं ॿी जेका लेयरिंग आहे उहा थोड़ी असां वेजिटेबल सां गॾु ऐड कंदासीं। हिन में मेयोनीज़ ऐड थो थिए, हिन में केचअप असां इस्तेमालु था कयूं ऐं हिन सां गॾोगॾु हिन में ऐड कंदासीं क्रीम। टिन्हिनि जेके फ्लेवर आहिनि उहे असां हिन में शामिल था कयूं। अच्छा, जेके बेदा आहिनि, हिकिड़ो बेदो गार्निशिंग जे लाइ रखंदासीं ऐं जेके ॿ असांजा बेदा आहिनि उन्हनि खे असां मैश करे ऐं उनजी बि हिकिड़ी लेयर तयारु कंदासीं। त हींअर था कयूं त जेके असांजा बेदा आहिनि उन्हनि खे छिले था वठूं ऐं सैंडविचिस जी जेका लेयर्स आहिनि उनजी फिलिंग तयारु कंदासीं। उनखां पोइ ते जस्ट असेंबलिंग आहे असांजी। हे टे असांजा अची विया बेदा। इन्हनि खे असां बॉइल कयोसीं ऐं ॿ जेके बेदा आहिनि इन्हनि जी फिलिंग ठाहींदासीं ऐं इन में जस्ट असां ऐड कंदासीं लूणु, कारा मिर्च ऐं मेयोनीज़। अच्छा, वेजिटेबल्स में तव्हांजी पसंदि आहे। असां हिन में थोरो आइसबर्ग ऐड था कयूं ऐं इन में असां खीरो शामिल था कयूं। थोरा हिन में ऐड कंदासीं टमाटा ऐं जेको असांजो सैंडविच जो केक आहे उनखे गार्निशिंग बि असां इन ई वेजिटेबल सां गॾु ॾींदासीं। अच्छा, हिनखे हाणे साइड में था कयूं। हिकिड़ी ॿी प्लेट खणंदासीं। इहे जेके असांजा बेदा आहिनि इन्हनि खे फोक जी मदद सां कंदासीं मैश। लूणु, कारा मिर्च ऐं मां इन में ऐड कंदमि मेयोनीज़। अच्छा, ॿार हुजनि वॾा हुजनि, ज़रूरु तव्हां इन्हनि खे ठाहे ॾिजो। लाज़मी तौर ते पसंदि कंदा इहो जेको अॼु जो सैंडविच केक आहे। तव्हां शाम जी चांहि सां गॾु इनखे ठाहे सघो था। चलो, बेदनि खे थोरो मैश कंदासीं। ॿ कंप्लीट बेदा मतिलबु उन्हनि जी ज़र्दी ऐं उन्हनि जी सफ़ेदी ॿई मैश करे हाणे असां हिन में ऐड कंदासीं मेयोनीज़। मेयोनीज़ असां हिन में ऐड कईसीं 4 खां 5 टेबल स्पून। थोरो मां हिन में शामिल कंदमि लूणु ऐं थोड़ा कारा मिर्च।
अच्छा इहा हिकिड़ी असांजी जेका फिलिंग आहे उहा रेडी थी वई। लूण, कारा मिर्च ऐं बॉइल बेदा ऐं असां हिन में शामिल कयोसीं मेयोनीज़। चलो हे असांजी फिलिंग रेडी थी वई ऐं हींअर अची था वञूं चिकन जो जेको असांजो कीमो आहे इन जी फिलिंग जी तरफ़। जेकॾहिं के ॿूटियूं तव्हांखे वॾियूं थियूं लॻनि त इन्हनि खे बि नंढड़ो कंदा हलंदासीं ऐं इन में मां ऐड कंदमि थोड़ा धाणा कटे करे शामिल कंदासीं ऐं इन में ऐड कंदासीं केचप। अच्छा कट करण में भी सुठो लॻंदो हिकिड़ी लेयर जेका आहे सा तव्हांजी येलो हुजे, हिकिड़ी लेयर तव्हांजी ग्रीन हुजे, इहो ॾिसण में भी सुठो लॻंदो आहे। अच्छा हेठियां जा जेके तमामु थुल्हियूं डंडियूं आहिनि उन्हनि खे असां हटाए था छॾियूं। ग्रीन चटनी तव्हां हिन में ऐड करे सघो था, इट्स टोटली अप टू यू त तव्हां पंहिंजो जेको सैंडविच जो केक आहे इनखे तव्हां कीअं सर्व करणु पसंदि था कयो। अच्छा जेके डंडियूं आहिनि इन्हनि खे बारीक अच्छा बसर मुंहिंजे हिसाब सां सुठा न लॻंदा त मां इन में बसरनि जो इस्तेमालु नथी कयां। जेकॾहिं तव्हांजी दिलि चए त तव्हां बिल्कुलु करे सघो था। चलो थोड़ा धाणा ऐं असां इन में ऐड कंदासीं केचप। थोड़ो इन में केचप ऐड कंदासीं ऐं इनखे ॾींदासीं हिकिड़ी सुठी मिक्सिंग। चलो हे असांजी हिकिड़ी ॿी जेका लेयरिंग आहे उहा भी रेडी थी वई। थोड़ो इन में अञा भी केचप ऐड था कयूं। काई भी तव्हांजी जेका लेयरिंग आहे उहा ड्राई न हुजणु खपे। ड्राई हूंदी न त पोइ मज़ो न कंदी। सैंडविच मॉइस्ट हुजणु खपे। थोड़ो इन में अञा ऐड कंदासीं केचप। अच्छा आइसबर्ग आहे मां वटि, तव्हां सलाद जा पत्ता इस्तेमाल करे सघो था ऐं जेको तव्हांखे सुठो थो लॻे। थोड़ो जेका असांजा हे बेदा आहिनि इन में ऐड कंदासीं थोड़ी बंद गोभी कटे करे। अच्छा हे जेके धाणा आहिनि इन्हनि खे थोड़ो अलॻि सां था रखूं ऐं थोड़ी बंद गोभी कट करे उहे असां ऐड कंदासीं पंहिंजे जेके असांजी बेदे जी फिलिंग आहे उन में। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां तयारु पिया कयूं सैंडविच केक ऐं इन सां गॾु अॼु रेडी असां कंदासीं चिकन जा समोसा। अच्छा हे असां इन्हनि जूं थ्रेड्स जूं कटिंग कयो आहे ऐं इनखे अञा बि मां इन्हनि खे कट कंदमि त जीअं इन्हनि जो साइज़ जेको आहे न उहो नंढड़ो थी वञे।
असां वटि हुई बंद गोभी, तक़रीबन हाफ कप जेका बंद गोभी आहे उहे ई असां शामिल कंदासीं पंहिंजे बेदे जी फिलिंग में। पंहिंजे घर वारनि जी पसंदि जूं जेके शयूं आहिनि उहे तव्हां ऐड कयो। बेदा पसंदि आहिनि या चिकन सॉसेजिस, जेको तव्हांखे सुठो थो लॻे बसि उहो तव्हां हुन में ऐड कयो। अच्छा, थोरी मिक़दार हिन में ऐड था कयूं। लूणु ऐं कारा मिर्च पंहिंजे हिसाब सां शामिल कयो। चलो, असांजी जेका फिलिंग आहे इहा रेडी थी वई आहे। ऐं हींअर जेका समोसा आहिनि उन्हनि जी बि जेका फिलिंग आहे उहा समोसनि में भरींदासीं। मांदा पट्टी मां वटि मौजूदु आहे। अच्छा, हे मां वटि आहे थोरो मैदो ऐं इन मैदे में ऐड कंदासीं पाणी। अटे जो इस्तेमालु करे था सघो ऐं बेदे जो बि इस्तेमालु करे था सघो। उन्हनि सां गॾु बि तव्हां जेके समोसा आहिनि उन्हनि खे फिल कयो ऐं सील कंदा वञो। घर में जेको बि अटो तव्हां इस्तेमालु था कयो उहो थी थो सघे, कॉर्नफ्लोर थी सघे थो, बेदो बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। अच्छा, हे अची वयूं समोसनि जूं पटियूं। समोसनि जी पटियूं तमामु ईज़ीली तव्हांखे मार्केट में मिली वेंदियूं आहिनि ऐं समोसे जी पटी जे हिसाब सां ई तव्हांजो जेको समोसे जो साइज़ आहे उहो तयारु थींदो। अच्छा, इन खे कंदासीं हिकिड़ो सुठो मिक्स। असांजो समोसे जी जेका फिलिंग आहे उहा बिल्कुलु रेडी आहे। हिकिड़ो नंढड़ो स्पून था खणो जंहिंसां असां समोसे खे भरींदा वेंदासीं। अच्छा, भराई करण खां अॻु में तव्हां इन खे टेस्ट करे ॾिसी सघो था। जेकॾहिं कोई लूणु कोई मिर्च तव्हांखे घटि या वधीक लॻे थो त उनखे तव्हां एडजस्ट करे था सघो। अच्छा जी, हाणे समोसनि जी फिलिंग तयारु कंदासीं। हिकिड़ी पॉकेट ठाहे करे इन में ऐड कंदासीं मैक्सिमम जेतिरो तव्हां मसालो सुठे तरीक़े सां भरे सघो था, बसि एतिरो। समोसा सुठा भरियल हुजनि न त पोइ भला लॻंदा आहिनि। ऐं मिक्सचर खे वधाइण जे लाइ असां इन में ऐड कयो आहे सावन बसरनि खे। बसि मिक्सचर एतिरो ऐड कजो त तव्हां इन खे वरी सुठे तरीक़े सां बंदि बि कयो। ऐं कोई बि ब्रश खणो, समोसे ते अप्लाई कंदासीं त जॾहिं इहो सील थींदो वञे। ऐं ईअं ई तमामु समोसनि खे कंदासीं रेडी। असांजो समोसो तयारु थी वियो। ईअं 2-3 ॿिया बि समोसा तयारु करे था वठूं। अच्छा, जेका पटी आहे उहा फ्रेश हुजणु खपे। जॾहिं पटी फ्रेश न हूंदी आहे त पोइ जॾहिं तव्हां हुनखे फोल्डिंग ॾींदव न त पटी तव्हांजी टुटंदी वेंदी ऐं तव्हांखे ॾुखियाई थी सघे थी। त पटी तव्हांजी फ्रेश हुजे। नंढड़ो स्पून खणो त जीअं ईज़ीली तव्हां हुनखे फिल करे सघो। ऐं मां त तव्हांखे इहो ई चवंदमि त इनखे फ्रीज़ न कयो। फ्रेश जेतिरा थी सघनि एतिरा ठाहियो ऐं कंज़्यूम कयो। छो त जेका असांजी इहा मांदा पटी आहे न, इहा टुटंदी वेंदी आहे फ्रीज़र में। त
त मुनासिब इहो ई आहे त फ्रेश इनखे कंज़्यूम कजे, टेस्ट बि सुठो ईंदो। अच्छा, घर में जेके असांजा ॿारड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे अहिड़नि कमनि में वॾी दिलचस्पी हूंदी आहे त तव्हां उन्हनि खे पंहिंजी मदद जे लाइ घुराए सघो था। उन्हनि खे थोरो ॿुधायो हिकु ॿ समोसो ऐं उन खां बाद में हू तव्हां सां गॾु ख़ुशी ख़ुशी समोसा ठहिराईंदा ऐं खाइण में बि उन्हनि खे अञा बि घणो मज़ो ईंदो। ऐं शाम जी चांहि वाकई हिकिड़ो फैमिली टाइम हूंदो आहे त सभिनीनि जी पसंदि जो ख़्यालु रखिजे ऐं कुझु ज़बरदस्त जेकॾहिं चांहि सां गॾु थी वञे त पोइ मज़ो अची थो वञे। अच्छा, हाणे मां मक़सदु इहो ई हुयो तव्हांखे ॿुधाइण त समोसनि खे फोल्डिंग कीअं करणी आहे। हाणे छा था कयूं, इन ते असां तयारु कंदासीं पंहिंजो सैंडविच केक। हिनखे रखूं था हिते। अच्छा, वॾे साइज़ जी जेका ब्रेड आहे उहा तव्हां इन जे लाइ इस्तेमालु कजो। अच्छा, हाणे इन जो जेको केक आहे न त उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां लोफ स्टाइल में बि ठाहे सघो था, त जीअं हे अची वियो तव्हांजो हिकिड़ो लोफ स्टाइल, ऐं तव्हां इनखे स्क्वायर में बि ठाहे सघो था। जीअं 4 ब्रेड जा स्लाइसिस रखी करे तव्हां इन जी बेस कयो ऐं बेस खां बाद में इन जी जेका फिलिंग आहे उहा असां इन जे मथां रखंदा वेंदासीं ऐं पंहिंजे केक खे शेप ॾींदा वेंदासीं। इनखे हिन तरफ़ था रखो त जीअं सुठे तरीक़े सां कमु करे सघूं। अच्छा, ब्रेड खे असां सेकियोसीं न आहे, बिल्कुलु जेका नॉर्मल असां पैकेट मां ब्रेड कढंदा आहियूं बसि उन जो इस्तेमालु था कयूं ऐं बिल्कुलु नियरेस्ट इन्हनि खे रखंदासीं त जीअं शेप जेका आहे सा असांजी सुठी अची वञे। ऐं सभिनीनि खां अवल असां अप्लाई कंदासीं, तव्हां बेदन जी अप्लाई करे था सघो या पोइ जेका असांजी हे चिकन वारी आहे इहा तव्हां हिन ते अप्लाई कयो। त मां छा थी कयां त जेका असांजी बेदन वारी आहे न उहा फिलिंग इन ते अप्लाई था कयूं। इन खां बाद में हिन ते हिकिड़ी ॿी लेयर जेका आहे सा ब्रेड जी रखंदासीं। त मां इहा लेयर इन ते अप्लाई थी कयां। हिकिड़ी नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम बि थी वियो आहे, तव्हां केॾांहुं बि नाहे वञिणो। मां हिनखे जेका नेक्स्ट लेयर ॾींदमि तव्हांजे साम्हूं ई ॾींदमि। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं जेके बि असांजा समोसा हुया उहे असां भरे रखिया आहिनि। त समोसनि जी जेका फ्राइंग आहे उहा स्टार्ट कंदासीं ऐं गॾोगॾु जेको असांजो सैंडविच केक आहे उनखे बि असेंबल कंदासीं। हींअर ताईं असां बेदे जी जेका फिलिंग आहे उहा ऐड कई अथसीं ऐं बेस में असां ऐड कया आहिनि 4 ब्रेड जा स्लाइसिस। तव्हां 2 स्लाइसिस सां गॾु बि इन जी बेस ठाहे सघो था। पोइ लोफ जे स्टाइल में जेको सैंडविच आहे उहो तयारु थींदो। अच्छा, हाणे इन जे मथियां मां ऐड कंदमि 4 ॿिया बि ब्रेड जा स्लाइसिस। अच्छा, हे जेके असांजा समोसा आहिनि इहे फ्राइंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। चिकन जी असांजी जेका फिलिंग आहे उहा बिल्कुलु रेडी आहे। अच्छा, इन में असां इन जा जेके साइड्स आहिनि उनखे बि कट न कयो अथसीं। अहिड़ी कोई ज़रूरत न हुई असांखे कट करण जी। उन सां गॾु ई तव्हां इनखे तयारु कजो। मेक श्योर कजो त केचप आहे, मेयोनीज़ आहे, सुठी क्वांटिटी में हुजे त जीअं तव्हांजो जेको केक आहे उहो मॉइस्ट हुजे। ईअं न थिए त तमामु जेके ब्रेड आहे उहा ड्राई तव्हांखे लॻे। अच्छा, इन खां बाद में इन ते ऐड था कयूं
खीरे जा स्लाइसिस, पर मां हिन में थोड़ो इनखे मॉइस्ट करण जे लाइ क्रीम आहे असां वटि, क्रीम जो पैकेट उहो ऐड कंदासीं। इनखे कंहिं प्यालीअ में था कढूं। ऑयल भी गरम थो थिए ऐं जीअं ई असांजो ऑयल गरम थी वेंदो त उन में समोसा ऐड कंदासीं, जेके कच्चा बिल्कुल भी ना आहिनि, बस उन्हनि जी जेका आउटर लेयर आहे उनखे थोड़ो असांखे क्रिस्पी करणो आहे बस। अच्छा, एक्स्ट्रा सॉल्ट ऐं पेपर जो भी इस्तेमाल करे सघो था। जीअं तव्हां इनखे असेंबल कंदा था वञो त थोड़ो सॉल्ट पेपर या जेके कुटियल ॻाढ़ा मिर्च उहे तव्हां इन में शामिल कयो, उहा भी तव्हांजी पंहिंजी पसंद ते आहे। ये अची वई असां वटि फ्रेश क्रीम। जीअं असांजा जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि सुठे तरीक़े सां मॉइस्ट थी वञनि, असां ब्रेड जे मथां जेका क्रीम आहे इनखे अप्लाई था कयूं ऐं इन खां बाद में मां इन ते रखंदमि वेजिटेबल्स। अच्छा, फ्रेश ठाहे इनखे फ्रेश ही कंज्यूम कयो, या पोइ जेका असांजी सैंडविच रैप हूंदो आहे उहो यूज़ करे सघूं था। ॿारनि खे जेकॾहिं लंच बॉक्सिस में तव्हां ॾियो था। थोड़ो सॉल्ट एंड पेपर ऐड कंदासीं, थोड़ा कारा मिर्च। जेका क्रीम असां इस्तेमाल कई आहे उहा अनस्वीटेंड क्रीम आहे, मिठी ना आहे। अच्छा, ऑयल भी गरम थी वियो आहे त थोड़ा जेके समोसा आहिनि उन्हनि खे भी फ्राई कंदा हलूं। जेतिरा कढ़ाईअ में अचनि बस एतिरा ऐड कंदासीं जीअं सुठे नमूने सां फ्राई थी वञे। बस एतिरा काफ़ी हुई, इहे फ्राई थींदा वेंदा। ऐं मां वटि जेके आइसबर्ग आहे उन खां अलावा असां वटि आहिनि खीरा, इहे भी ऐड कंदा था वञूं। अच्छा, ड्रिघा कट कया अथसीं त जीअं असांखे असेंबल करण में आसानी थिए। बस डिफरेंट कटर सां गॾु डिफरेंट स्टाइल्स में भी तव्हां इन्हनि खे कट करे सघो था, जीअं तव्हांखे सुठो लॻे। बस इन असेंबल कंदा वञो। बस एतिरो खीरो काफ़ी आहे। इनखे कयूं था साइड में। ऐं जेके असांजो टमाटो आहे इनजी स्किन मां रिमूव कई आहे, इनजो हिकिड़ो असां गुल ठाहींदासीं, छो त केक आहे त वरी केक वांगे इनजी जेका गार्निशिंग आहे उहा भी थियणु खपे। त थोड़ा टमाटे जा स्लाइसिस, अच्छा इन में बेदा आहिनि, इन में वेजिटेबल्स आहिनि, इन में चिकन आहे ऐं ब्रेड त आहे ई। तव्हां इनखे ब्राउन ब्रेड सां गॾु भी ठाहे सघो था। इलाही असांजो सुठो ऐं कंप्लीट मील आहे, जेको हिन गर्मीअ में तव्हांखे रिफ्रेशिंग भी लॻंदो ऐं नो डाउट त मज़ेदार भी आहे। अच्छा, वेजिटेबल्स ऐड करण खां बाद में अगेन सॉल्ट ऐं पेपर ऐड कंदासीं। जेके भाॼियूं तव्हांखे सुठियूं थियूं लॻनि उहे ऐड कयो, जेके घर वारनि खे पसंदि न आहिनि उन्हनि खे तव्हां बिल्कुलु हटाए सघो था। समोसनि खे भी चेक कंदा हलो, खिलाईंदा वेंदासीं समोसनि खे त जीअं ॿिन्हिनि तरफ़ां ज़बरदस्त गोल्डन थी वञे। कीमे जा समोसा हुजनि ऐं सैंडविच केक हुजे, वरी हिन सां गॾु ज़बरदस्त चांहि जो कोप हुजे त पोइ बसि छा ॻाल्हि। चांहि में भी तव्हां थोड़ा नंढड़ा फोटा इलायची
थोड़ी अदरक कद्दूकश करे उहा तव्हां हुन में ऐड कयो, ज़बरदस्त चांहि तयार थी वेंदी। चलो हिन तरफ़ां बि गोल्डन थींदा त इन्हनि खे कढी वठंदासीं। अच्छा, आइसबर्ग जेका आहे उहा असां ऐड कंदासीं चिकन वारी जेका असांजी फिलिंग आहे उन सां गॾु। थोड़ी ऐड था कयूं कैबेज जेका असां बिल्कुलु बारीक चॉप करे रखी हुईसीं, ऐं थोड़ा कारा मिर्च, थोड़ो सॉल्ट, जे मथां ऐड कंदासीं 4 ॿिया ब्रेड जा स्लाइसिस। अच्छा, ये समोसा थी विया आहिनि त इन्हनि खे कढी था रखूं ऐं कुछ ॿिया समोसा इन्हनि में फ्राई था कयूं। अच्छा, हाणे ये जेका असांजी क्रीम आहे हिन में मां ऐड कंदमि केचप। हिनखे कंदासीं मिक्स। थोड़ा कुटियल ॻाढ़ा मिर्च, चिकन जो मिक्सचर, बस हाणे ही असांजी लास्ट लेयरिंग आहे। इन जे मथां ऐड कंदासीं थोरो मेयोनीज़ ऐं इनखे ॾींदासीं गार्निशिंग। बस दैट्स इट। तव्हां हिनखे फॉइल में बि रैप करे रखी था सघो त हिनजी शेप अञा बि ज़बरदस्त सेटल थी वेंदी। फ्रिज में ज़बरदस्त इनखे थधो कयो। सैंडविचेस थधा सुठा लॻंदा आहिनि।
अच्छा हाणे ऐड था कयूं मेयोनीज़। अगेन तव्हांजो जेको सैंडविचिस आहिनि उहे तमामु मॉइस्ट ज़बरदस्त हुजणु खपनि। ड्राइनेस हूंदी त पोइ मज़ो न ईंदो। छुट्टी कहाँ गई हमारी बड़ी वाली? असांजो सैंडविच केक बिल्कुलु रेडी आहे। अच्छा बिल्कुलु ज़रूरी न आहे जीअं मां हिनखे असेंबल कयो आहे तव्हां ईअं ई कयो, जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां करे सघो था, जीअं तव्हांखे आसान लॻे। ऐं फिलिंग में ढेर सारी वेरिएशन्स आहिनि। असां चिकन ऐड कयोसीं, बेदा ऐड कयासीं, वेजिटेबल्स ऐड कयासीं, तव्हां हिन में सॉसेजिस ऐड करे था सघो ऐं चिकन जेका तव्हांखे फ्लेवर सुठो थो लॻे उहा तव्हां हिन में शामिलु कयो। समोसा असांजा बिल्कुलु ज़बरदस्त तयारु आहिनि ऐं इलाही क्रिस्पी आहिनि। ईअं भञी करे बि ॾिसूं था ज़बरदस्त गर्मा गरम समोसो जेको आहे उहो बिल्कुलु तयारु आहे। चांहि जो इंतज़ारु आहे ऐं चांहि ठाहियो, समोसा ठाहियो, सैंडविच केक ठाहियो ऐं इंजॉय कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनी जे लाइ। त हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं ईअं ई पंहिंजा खाधा जेके आहिनि से वंडींदा रहो पंहिंजनि प्यारनि सां गॾु। ऐं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त, छो त टाइम सफ़ा ख़तम थी वियो आहे, पंहिंजी पुॼाणीअ ताईं पहुतो। इंशाअल्लाह ताला आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड में थींदी अव्हां सां मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो ख़्यालु रखंदा, मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।